फौजिया ही सवाल है त अवां के गायकी में कंहिंजो आवाज़ पसंद है? हाँ बख्शण, बस नंढपिण में असां रहंदा हुआसीं टंडो मोहम्मद खान में, त असां घणो उर्दू ऐं इहो ॻाईंदा हुआसीं, मैडम जा कलाम वग़ैरह ॻाईंदा हुआसीं। ऐं उन मां मूंखे मैडम नूरजान जी आवाज़ तमामु घणी वणंदी, उन जा घणा ॻाईंदी हुअसि कलाम। भला मैडम जो को गीत पंहिंजे पसंद ते झुंगारींदव? हाँ, थोरो झुंगारियांसीं। मुद्दत हुई है यार को मेहमां किए हुए, मेहमां किए हुए, जोश कदा से बज़ में चरा गा किए हुए, चरा गा किए हुए। वाह 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 वाह। फौजिया, ऐं हाणे ॻाल्हि करियूं था आसाइतनि अखियुनि जी। उहे जिन लाइ अखियूं आसाइतियूं हुजनि, जिन लाइ ओसीड़ो कंदे नेण सावण मींहं जा बरसनि, उहे जिन खे दिल जी सल्तनत ॾेई बादशाह बणाइबो आहे। हा, उहे जे अखियूं मटे वञनि ऐं हयातीअ में अकेलो छॾे वञनि त पोइ उन्हनि खे जस आहे। तॾहिं त न्याज़ पिताफ़ी चए थो, मूंखे छॾे वञण जूं तोखे लख लख मुबारकूं हुजनि। मूंखे छॾण जूं तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। मूंखे छॾण जूं तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। मूंखे छॾण जूं तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। हिकदमि फिरण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। मूंखे छॾण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। ईअं थो लॻे त ॼण का तुंहिंजी हुई दुश्मनी, ईअं थो लॻे त ॼण का तुंहिंजी हुई दुश्मनी। बदिले वठण जूं तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। हिकदमि फिरण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। मूंखे छॾण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। शायद तुझी तरफ का शर्तों रखल हुयूं, शायद तुझी तरफ का शर्तों रखल हुयूं। बाज़ी खटण जूं तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। हिकदमि फिरण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं। मूंखे छॾण जो तोखे लख लख मुबारकूं, लख लख मुबारकूं।
ॻाल्हाइण जो